पुछड़ी में पानी की खोट वाहन ऐं शाखुनि जी खाटी थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। आबादगारनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां हिंगोजा, ठारूशाह, राणीपुर, फैज़गंज समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो। हिंगोजा मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग असां सां लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल जब्बार चांग, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल पहिरियां मूंखे ॿुधाईंदो हलां त मीरक महीने ऐं टीकड़ो वाह जे पुछड़ियुनि में पाणी जी शदीद खोट ऐं खाटी न थियण जे ख़िलाफ़ आबादगार एक्शन कमेटी जे सॾ ते हिंगोर जा समी लिंक रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद 5 ॼाणे विया आबादगारनि हसन सियाल, अली हैदर सियाल, उल्फत सियाल, फरीद सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अलामती बुख हड़ताली कैंप जेका जारी हुई, जंहिंजो अॼु मुसलसिल जेको टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे जो ख़बरूं हलण ते अॼु आपाशी अमलदारनि एसडीओ अब्दुल मजीद नारे जो ऐं इंजीनियर इफ्तिकार लांघा कैंप ते पहुची आबादगारनि खे यकीन ॾियारी कराई त छंछर ॾींहुं मीरक महीने ऐं टीकड़ो वाह जी खाटी खणाई वेंदी। जॾहिं त ॿिए पासे मूंखे ॿुधाईंदो हलां मीरक महीने ऐं टीकड़ो वाह जे आबादगारनि जो चवणु हो त जेसीं ताईं पुछड़ी ताईं खाटी जी मशीन न पहुचंदी तेसि ताईं असांजो हीउ एहतजाज जारी रहंदो। जी ताहिरा, महिरबानी अवां जी। अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॿुधाइण लाइ। अब्दुल जब्बार चांग हिंगोजा मां तफ़सील ॿुधाए रहियो हो। ठारूशाह जी